ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयां पिया घोड़कीअ में ॼाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो घोड़की वेझो ॻोठ नूर मोहम्मद लगारीअ में सीनियर सहाफ़ी मुश्ताक शाही लगारीअ सां संदसि अमड़ जी विफ़ात ते उज़ुर ख़्वाही कई आहे। संदसि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चवणु आहे त इमरान हुकूमत अवामी खे बुख ऐं बदहालीअ खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। इमरान जी हुकूमत माफ़िया जी हुकूमत आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो घोड़की वेझो ॻोठ नूर मोहम्मद ख़ान लगारीअ में सीनियर सहाफ़ी मुश्ताक शाही लगारीअ सां संदसि अमड़ जी विफ़ात ते उज़ुर ख़्वाही करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो आहे। उन मौक़े ते सरफराज़ अहमद लगारी, मुनवर अली लगारी, असगर लगारी, अब्दुल गनी लगारी, तुफ़ैल ख़ान लगारी ॿिया मौजूद हुआ। सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पीपी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे। हुन चयो त शहीद राणी सॼी ज़िंदगी मज़लूम अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कई आहे ऐं पीपी वाहिद पार्टी आहे जंहिं हमेशह ग़रीबनि ऐं बेपहुच माण्हुनि जा मसइला हल कया आहिनि। हुन जो वधीक चवणु हो त ईंदड़ विफ़ाक़ी हुकूमत पीपीअ जी हूंदी, बिलावल भुट्टो मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हुन वधीक चयो त इमरान ख़ान जूं 1 करोड़ नौकरियूं ऐं 5 लख घर ॾियण वारा ऐलान हवा में उॾामी विया आहिनि। मुल्क में महांगाई जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। इमरान हुकूमत मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। हुन मौक़े ते पीपी अॻवान सिकंदर, लाखो अनवर शाहानी, सलीमुल्लाह कलवण, मोहम्मद इस्माइल धोंधू, सैद काइम अली शाह, कामरेड नज़ीर सुमर ऐं ॿिया सूबाई वज़ीर साणसि गॾु हुआ।